सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच युगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री सुखमनी साहब जो अष्टपदी जो 8वां पद। पार जाते हो हरे को नाम, पार जाते हो हरे को नाम, काम धैल हर हर गुण गाम, ओ काम धैल हर हर गुण गाम, सब उत्तम हरि की कथा, सब उत्तम हरि की कथा, नाम सुनत दर्द दुख लछा, ओ नाम सुनत दर्द दुख लछा, दर्द दुख लछा, नाम की महिमा संत हृदय बसे, ओ नाम की महिमा संत हृदय बसे, संत प्रताप दुरत सब नासे, ओ संत प्रताप दुरत सब नासे, ओ संत का संगो वड भागी पाई, संत का संगो वड भागी पाई, संत की सेवा नाम धियाइए, ओ संत की सेवा नाम धियाइए, नाम तुल कछु अवर न होए, वागुरु नाम तुल कछु अवर न होए, नानक गुरमुख नाम पावे जन कोय, नानक गुरमुख नाम पावे, ओ नानक गुरमुख नाम पावे जन कोय, नानक गुरमुख नाम पावे, नाम पावे जन कोय, नाम पावे जन कोय, सुखमनी सुखमृत प्रभु नाम,
सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुख। श्री राम राम श्री राम राम श्री राम राम। रहे साईं जो नाम वो प्रभु आत्मदेव जेको आहे हुयो रहंदो उन जे मथां है भगवान जा नाला हरि जी महिमा है। केॾी महिमा आहे हरि नाम जी जेके अस्तूल पदार्थन में उच्च सतर ते चीजों परमात्मा पैदा कयूं आहिनि जंहिंखे विराट रूप में विशेष रूप में गणियो थे। आहे सब कुछ पाण सामान्य में विशेष में पर विशेष जो जेके सुंदर उत्तम सर्वोच्च शयूं आहिनि उनमें पंहिंजी गिणती श्री राम। तो साहिब हरि जे नाले खे हिते ॻणनि था पारजात इहो हर को नाम। पूरे ब्रह्मांड में इंद्रलोक में नंदन वन आहे उनमें हिकिड़ो वृक्ष आहे जंहिंजो नालो आहे पारजात। कहावत आहे पुराणनि जी उन वृक्ष जे हेठां वेही जेका भावना कंदो उनजी पूरन थींदी आहे। त साहिब उन पारजात जी तशरी हरि नाम खे ॾियनि था त मन जंहिंजो हरि नाम जे अंतर्गत अची वियो बस पोइ जेको ख्याल कंदो सभु पूरा ई थी वेंदी। श्री राम। परिणाम सोचण जे लाइ मानव चोलो मिलियो आहे। ईश्वर बुद्धि विशेषतर हिन मनुष्य चोले में असांखे ॾिनी आहे। इन जो नालो ई विवेक आहे जेको सत्संग मां मिले थो त असांखे छा करणो आहे जंहिं करण सां परिणाम सुख थिए, छा न करणो आहे जंहिंजो परिणाम दुख थिए। श्री राम। तंहिं लाइ हरि जो नालो ई पारजात वृक्ष आहे। और ॿियो आहे इंद्रलोक में कामधेन हर हर गुण गाम। कामधेन गऊ भी सफेद सडवी आहे राजा इंद्र वट आहे जंहिंमां भी 56 भोग जेकी चाहे उन मां पदार्थ मिली वठे। तो साहब इहा तशरी ॾियनि था पारजात जी भगवान जे नाले में और कामधेन जी तशरी ॾियनि था हरि जे गुण ॻाइण में। कामधेन हर हर गुण गाम। गुण ॻाइण हरि जा गुण ॻाइण वरी वरी हरि 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 जा गुण ॻाइण। सब ते उत्तम हर की कथा सभिनी में श्रेष्ठ तो उत्तम हरि जी कथा में मन असांजो लॻी वियो। राम। हरि शब्द रूप में आहे असांजे हथ में। उन कथा में मन असांजो रमजी वियो त असांखे कामनाऊं वासनाऊं उते सभु दबजी वयूं। अहंकार ये सब दबजी वेंदा। कथा ई कथा रहंदी। मन में प्रकाश ई प्रकाश ज्ञान जो ॼाण जो रहंदो। विवेक दृष्टि खुली पवंदी। श्री राम। सब ते उत्तम हर की कथा अंतःकरण शुद्ध थींदी असांजी। और कथा ॿुधदे ॿुधदे जंहिंजी कथा ॿुधी थी वञे उन नाम खे नाम सुनत दर्द दुख लथा। राम। दर्द दुख छो थो अचे? अशुभ कर्मनि जे फल सां। पर दुख महसूस कीअं थिए? जॾहिं हृदय में दर्द सताईंदो मन में त
तॾहिं दुख महसूस थींदो। त नाम जे जपण सां मन में दर्द दबजी वेंदो। दबजण जे करे दुख हूंदे बि असांखे दुख सताईंदो न। राम शरीर करके संत महापुरुष भजन वारनि खे छो न कष्ट रहा, पर नाम जे जपण करे दर्द एॾो दबजी वियो जो दुख दुख भाषण न लॻो। वाह 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 वाह, एॾी नाम जी महिमा आहे। जंहिं संतनि जी वरसी तो हाणे शदानी दरबार में थी आयासीं। भाई राजाराम साहिब जन खे पोयों गॾ चरियो हुयो। गॾ चरियो चूंडे खे हाणे हिंदी में छा सॾिबो आहे, पर जेका शइ ॾिसण में न अचे, जेको चूंडो ॾिसण में न अचे। मुंहिंजे मीरपुर में 40 मिंट ऑपरेशन थियो, बिना कंहिं सुई लॻाइण जे, कंहिं गोरी सिंघाइण जे, कंहिं शइ जे सिंघाइण जे। रामोमल सां पने में हुयो। उहो इहा ॻाल्हि ॿुधाए पियो त उन ऑपरेशन में टेबल जे मथां मां बीठो साईं जन खे विहायो अथऊं, वेठा आहिनि, बसि पंहिंजी सुर्त में लॻी विया। डॉक्टर पंहिंजो कमु करे हो, पोइ पुछंदो आबा जॾहिं अखि खोलियो डॉक्टर कमु शुरू कयो, चईं कॾो को करे बि वियो। अरे नाम सुनत हे हिते। ॿियो ऑपरेशन साईं जन जो शिकारपुर में थियो, 1.5 कलाक डॉक्टर खियाराम वटि, उते बि ईअं थियो। त संत समाधि स्थिति तॾहिं वठी वेंदा आहिनि जॾहिं असांखे धारणा ध्यान जी परपक्ता अची वञे 2.5 घंटा, तॾहिं समाधि सॾिबी आहे। समाधि में एतिरी विरती बंदि थी वई जो कुझु बि कमु थींदो पियो उनखे भासदो न, उनजी विरती एतिरी जोड़े छॾियऊं। राम राम नाम सनत, इहे सभु नाम जी महिमा। संत प्रताप दुरुत सभु नसे, संत प्रताप दुरुत सभु नसे। इन नस जो दबजण करके दोखो थी वियो। कहिड़ो? रामराय साहिब, हरराय साहिब जो पुटु। हिकु भेरे मसंदनि खे चयूं, सिख मसंद विझाए प्रचार कनि, पूजा आहिनि, उनखे मसंद नालो पइजी वियो। शेवक साहिबनि जा बाबा मां 8 ॾींहं समाधि लॻायां थो, पर मूंखे खोलजो कोन। 8 ॾींहं मां पाणे उथंदुमि। चई बि छॾियऊं, पर चौथे ॾींहं हुनखे ॾिसी करके भई नाड़ी नथी हले, हे नथो हले, हे नथो हले, हे त गुरुजन आहिनि ई कोन। अड़े जॾहिं चई विया आहिनि बाबा 8 ॾींहं असां पोइ समाधि लाहींदासीं, पिछाड़ी हुनखे घरवारी रोकियो, हे छा था कयो पिया? चवनि शरीर हाणे रखण जहिड़ो न आहे, जलाए छॾियो। उन जलाइण खां पोइ हरराज साहिब जे घरवारी गुरु गोबिंद सिंह महाराज ॾे आई आहे। त गुरु गोबिंद सिंह महाराज जी भाॼाई थी वई न। हरगोबिंद साहिब जो पुटु भाॼाई न थी वई, पर बहू थी वई, नुंहुं थी वई। हरगोबिंद साहिब जो पुटु तेग बहादुर, और हरगोबिंद साहिब जो पुटु गुरदितो, गुरदित जो पुटु हरराय साहिब, हरराय जो पुटु थियो रामराय। त साहिबनि जी बहू जे समानता में अची वई। त हे जन किसो ॿुधायां जी, तंहिं महिल साहिबनि मसंदनि खे घुराए करे जेका घटना घटाई आहे। राम पंहिंजी मन नाम जी एॾी महिमा थी वञे जो सुरत मथे। संत प्रताप दुरत सब नसे, संत का संग, संत प्रताप संत जी महिमा सां। राम राम राम। हाणे संत प्रताप, संतन में नाम मिले थो। कबीर शेवा को दुई भले, कबीर शेवा को दुई भले, एक संत एक राम, एक संत। हाँ, राम जो दाता मुकुत को, संत जपावन नाम। ससा संत और राम में भेद नाही, ससा संत और राम में भेद नाही, जो ही राम कहंदे सोई संत है जी। जिना सास गिरास न विसरे, हर नामा मन मंत, धन से नानका पूरन सोई संत। श्री राम। तो उन्हीं संत प्रताप, उन राम जे प्रताप करे दुरत चइबा पापन खे। दुरत माना
पाप नाश थी वेंदा, दबजी वेंदा, नाश थी विया, दबजी विया। आया काॾों जो वञनि, जिन में काथे जो मोह ख्याल में आया, बसि वरी नाम सां उहो दबजी विया। जीअं अंधारो काॾों आयो, हुयो ई हुयो, लाइट ॿारी से अंधारो दबजी वियो काॾे। श्री राम। दुर्त सभु नसे, संत का संग प्राण, अहिड़े संतनि जो जाथो पाप नाश थियनि। चई संत जे दर्शन सां पाप नाश थींदा आहिनि। चई छो? चई संतनि खे कोई पापी नज़र ई न आहे, सभु मुंहिंजो आत्माऊं वेठियूं आहिनि। कीअं? संतनि जी वॾी शेवा कहिड़ी आहे? संत सभिनी खे ब्रह्म रूप में दृष्टि में रोके वेठा हूंदा, त हुनजे मन में पाप उथंदो ई न आहे, विकार उथंदो ई न आहे। श्री राम। संत प्रताप दुर्तब न से, संत जो प्रताप माना प्रभु जो प्रताप। ॿाहिरों संत सॾी वेंदा, पर संत ॾिया जॾहिं हृदय में हरि नाम आहिनि। संत का संग वॾ भागी पाइए, अहिड़नि संतनि जो संग वॾनि भागनि वारनि खे प्राप्त थिए। श्री राम श्री राम। संत का संग वॾ भागी पाइए, वॾ भागी पाइए, वॾ भागी पाइए। जाथों असांखे उन्हनि जे सत्संग मां विवेक मिले, अखियूं खुली वञनि, अड़े असांखे छा करणो हो, छा कयोसीं, त जेके न करण वारा कम आहिनि छॾिजी वञनि, जेके करण वारा कम आहिनि उन सां प्रेरित थी वञो। रोईंदो पाप नाश थींदा, बख़्शाईंदो, अॻिना सुहिणी राह मिली वेंदी। केॾो वॾो भाग थियो। और भॻवान जे नाले मिलण सां असांजा आशाऊं वासनाऊं कामनाउनि ते नियंत्रण ईंदो, अहंकार ते नियंत्रण ईंदो। जीवन सुगमता सां, सहजता सां, सवले सां जो विचरण थींदो जीवन जो। नाम की सेवा, संत की सेवा नाम ध्याये, संत जी सेवा। श्री राम। संत इहे सेवा ॾसी आहे, बसि नाम जपियो, नाम जपियो। संत इन में ख़ुशि थींदा। प्रभु नाम में मन लॻो रहे, उन में लॻल खां पोइ तूं शेवा कंदे, न ते करे नाम में मन लॻल न आहे तोखे शेवा अहंकार कराईंदी, शेवा वारा बकवास कंदा पिया। न त मन नाम में लॻी वियो त उहो मुर्दो थी करे शेवा कंदो, चुप चुप करे हुनजी शेवा नज़र ईंदी, जो ॿोलण नज़र न ईंदो। राम। संत का संग वॾ भागी पाइए, संत की सेवा नाम ध्याये, संत की सेवा, संत की सेवा नाम ध्याये। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। बाबा फल जो बीज खत्म कयो वञे तो पाप जो बीज, दुख जो बीज आहे पाप। तो संत कृपा सां असांखे नाम मिली वञे, उनजो ज्ञान मिली वञे, वो पाप दबजी वञनि, तो छो असांखे दुख मिले, छो असांखे दुख भोगणो पए। राम। छो दुख जो दर्द असांखे मन खे सताए। तंहिं लाइ ॿाहिरों दुख लाहिण लाइ न चई करे के संतनि खां कृपा घुरो, नाम जी बख़्शिश घुरूं, सुमत घुरूं, सुठी राह ते हलूं, सुमत ते हलूं। संपत नाना थोरी थोरी घुरण करण खां सुमत ते हलो त परिणाम हुनजो इहो थींदो जो परमात्मा सुमती जो संपत ॾींदो। जे मन में कुमती अची वई, ओहो हिक बि अची वई त विनाश करे पोइ छॾे थी। हिकु हिकु कुमत छा छा नथी करे जीव खे। राम। जीव कर्म आपे करे, आपे ते ते भुगत, आपे रमत संसार में, आपे ते ते मुक्त। जीव कर्म पाण जीव करे थो और पाण ई भोगे थो। ॿ कर्म करण वारा आहिनि, जा छुटण जो या बंधन जो। आपे रमत संसार में, अहिड़ा कम करे जंहिं वरी संसार में रमंदो रहे, अहिड़ो कर्म करे जंहिंमें मुक्त थी वञे। तो सत्संग जो फल आहे असां प्रवृत्ति में रही निवृत्ति मार्ग में रहूं। श्री राम। न्यारा थे रहूं असां। जंहिंमहिल ज़रूरी आहे पंहिंजो ख़्यालु थियो, बाक़ी चिंतन सभु प्रभु जो हले पियो। संत पुरुष ॿियनि पंहिंजे व्यवहार में रहनि था। हिकु मायावी व्यवहार, हिकु धार्मिक व्यवहार। संतनि जो धार्मिक धंधो आहे जेको हलनि था, अंदरि नाम हले थो, ॿाहिरों सॼी व्यवहार सां माण्हुनि सां वर्तन कनि था धर्म जी। श्री राम। अहिड़ो नाम जंहिंजे नाम सां एॾा फ़ाइदा असांखे थियनि, नाम तुल कच्छ अवर न हो।
नाम जे समान कंहिंसां हिन नाम जी भेट न ॾिबी। श्री राम उहो ई नाम हो। हिकिड़ो सुई बि आहे जेका पाणी ते तरी नथी सघे, ॿुॾी वञे, हुन ते नाम जे नाले लिखण सां पत्थर बि तरनि पिया। हीअं खेखरा श्री राम दा नाम भाई। हिकिड़ो रतो देरे में पंजूराम भगत थियो आहे, पर सतपुरुष थियो आहे। उनजो श्लोक आहे, सेहर पी ठहियल आहे। खेखरा श्री नाम दा नाम भाई, जिस जल दे विच बहु सैल तारे। नल नील सुग्री हनुमान अंगद, बिद्रदासी सुतनु मुक्त वारे। प्रभु जे नाम में लगा श्री राम। पिता प्रहलाद, पिता ने प्रहलाद को दुख दिया, धर नरसिंह रूप हरणाकश नखों बिदारे। प्रहलाद छा जपे पियो? हरि जो नालो। हो चएसि पियो हरि हरणाकश, हो चए हरि, बस उन हरि नेठ प्रकट करे वेंदो। हरि जे नाम नरसिंह खे प्रकट करे वेंदो, साकार रूप में, सरगुण रूप में। हरि नाम जे जपण सां श्री राम हरणाकश नखों बिदारे। पंजूराम श्री राम आखी, गज गए वैंकुठ नो अंत वारे। गज चीखा कंदो हो, 1000 परिवार पंहिंजो इंद्र जो हाथी हो, एरावत हाथी। सभिनी खे सॾु कयईं, कंहिं रक्षा न कई। गांगट उनी में झले बीठुसि जंग खे। उतो हिकिड़ो कमल फूल अची सूंड सां खणी करके महक में आयुसि। उन में सिर्फ़ राम जो आवाज़, उन चीख मां राम निकिती। उन जे फूल जे लॻाइण करके आवाज़ जो रूप मटियो। राम जे कयईं त भॻवान गढ़ ते चढ़ी रक्षा कई। गज गए वैंकुठ नो अंत वारे, हुनजे मुक्त कयईं। श्री राम नाम तुल कछ अवर न होए, होए नाम तुल कछ अवर न होए। पर वो नाम मिले काथों? नानक गुरमुख नाम पावे जन कोय। गुरमुख थींदो। गुरमुख थियण जा तरीक़ाकार कहिड़ो आहे? जेके असां हिते वेठा आहियूं, असांजे हृदय में श्रद्धा प्रकट थी, तॾहिं हिते पहुतासीं। श्री राम प्रेम थियो, भावनाऊं थी, हिते आयासीं। जेतिरो त वेठा आहियूं श्रद्धा जे अंतर्गत, हिते जेके वेठा आहियूं छा सॾिबासीं? सत्संगी। छा सॾिबासीं? छो जो सत्संग हली रहियो आहे। न त ईअं श्रद्धालु, सत्संग हली रहियो आहे त इहे सभु सत्संगी। सत्संग में असांखे विवेक मिलंदो, छा करणो आहे, छा न करणो आहे। पोइ जॾहिं उन सत्संग ॿुधण सां अगरि संत सां असांजो मन मिली वियो, असांखे प्यारा लॻा संत, त हितां उथी करे उहो शेवा में लॻंदो। न सत्संग ॿुधी हलियो वेंदो, उहो शेवा में लॻंदो। संत जी में मन में संत जे प्यार जे सदके हो शेवा कंदो पियो। नालो पइजियुसि शेवा कंदो त शेवाधारी। शेवा कंदे कंदे नेठि जिज्ञासा पैदा थींदसि। उहो साईं जेको संत चवंदा तो सां गॾु आहे, जंहिंसां इहे सुख आनंद शांति मिलंदी, उनखे जपण सां, उनजो ध्यानु करण सां, उन नाम खे मां प्राप्त कयां, जंहिंसां आत्मा सां जुड़ी मां पंहिंजो कल्याण कयां। पोइ शेवा कंदे कंदे जिज्ञासा पैदा थींदी, उहा सची घुर्ज पैदा थींदी, लगन पैदा थींदी। नेठि उन जिज्ञासू जे उन लगनता खे ॾिसी करे प्यार खे संत बख़्शिश कंदा, कृपा कंदा, तॾहिं पोइ नालो पइजी वियो। जेके गुरुनि जे मुख मां निकितो, हिन खे मिलियो, उन बख़्शिश में नालो पइजी वियुसि गुरमुख। श्री राम। त श्रद्धालु, सत्संगी, शेवाधारी, जिज्ञासु, आख़िर गुरमुख जी पद्धति मिली वई। स्मित साहिब चवंदा, नानक गुरमुख, नानक गुरमुख नाम पावे जन कोय। पर उन्हीं गुरमुखाई खे कीअं बनाए रखंदो? त जंहिं थेरी मां अॼु हे गुरमुख बणियो, त उहा श्रद्धा में कॾहिं बि ॾुला माना न अचे। काथे बि श्रद्धा जी घटिताई आई त पोइ किरी पवंदो, मत थोरी शेव गंवाई आहे। और तंहिंखां पोइ सत्संग कंदो अचे, मथे सुपर न थी वञे त मूंखे सत्संग न करणो आहे या ॿुधणो आहे। ॿुधो ई अचे, सत्संग कंदो ई अचे। श्री राम। जाथे वेहे, जा पिर वटि, या साईं सां मन खे मिलाए रखे, या पिर पचार, या उनजी सिफ़त करे पियो। इन ॿाहिरी ॻाल्हियुनि खां धार छल कादर कंहिंखे न करे। जाथे वेहे सत्संग जी ॻाल्हि करे, सभ जो कल्याण थिए। श्री राम। गुरमुख पंहिंजो रूप ॾेखारे।
तो सत्संग कंदो रहे, गॾोगॾु शेवा कंदो रहे। साईं कंवरराम साहब हेॾी मंज़िल पाए आया, हेॾी जंहिंजे हज़ारे ख़ल्क, पर सतगुरु दर ते वञनि, हुते महिमान लाइ रेलियूं में पाण वेठा विछाइनि, मटका पाण पिया भरनि। श्री राम अकेलाई में जे कोई न ॾिसे संत खे कीअं भरणो ॾींदा, पर न शेवा न छॾणी आहे। जंहिं मंज़िल ते पहुचायो आहे, तंहिंखां पोइ सतगुरु लाइ तड़फ प्यार। सुबुह तां कथा ॿुधी आयो। श्री राम। त रामदास साहब खे गुरु अमरदास साहब जन मोकिलियो आहे बादशाह अकबर ॾे, उनजे बुलाए ते वियानि। उनखे जेके उन प्रश्न कया उन जवाब ॾिनानि। जवाब खां मोटियो आहे त मां सतगुरु लाइ कुझु वठी वञा, मां हेॾे आयो आहियां। तो खमीस कपिड़ो ॾिठे त जेकर साहबनि खे कपिड़ो पाइण जहिड़ो आहे, त उते कच्छनाब पंहिंजी ॾिनी थे, मन में ध्यानु गुरु जो करे उहो कपिड़ा सिबाया अथई। अॻिते हली अंब ॾिठे त गुरुनि जे लाइ उहो अंब वरितई हिकिड़ो, पैसा जेके थोरा हुयसि बसि। श्री राम। त जॾहिं ॿिए ॾींहुं मंझंदि जो पहुतो त उस जे करे उहो ॻरी पियो, त पाण चूसे करे ध्यानु करे उनजो। हेॾे साहबनि पाण उहा खोखड़ी चूसे रखी, जेका दरी में रखायूं, ऐं कपिड़ा बि उते साहब पंहिंजे अंग हेठि मथे कनि पिया। जंहिं महिल उहो कच्छ पियो कराए, पोइ साहबनि जे दर्शन लाइ पहुता, अची तड़फे थो बसि सिख साहबनि जी। श्री राम। पोइ चयोसि छा हवाल ॾे बाबा, जेको मोकिलियोसीं त हवाल ॾिनई मथां, असां लाइ भला छा हूंदो थी। चई साईं हीअं कपिड़ा ॾिठुमि, मूं वॻो सिबायुमि, उहो खणी आयो आहियां। रस्ते में अंब ॾिठुमि, साहबनि उहो जोरो बि। श्री राम। पाराई अची साहबनि खे पइजी वियो पूरे जो पूरो। अंब जी खल बि ॾेखारियोसि, बाबा तुंहिंजो अंब असां खाधोसीं। नानक गुरमुख नाम पावे जन को। चलो असां गुरमुख थियूं, गुरुनि जे मुख मां जेके निकिरे असां उनखे अमल में आणियूं। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। सुखनि जी मणी, सुख फल आहे बाबा, सुख जो बीज आहे ज्ञान। जेके सुख उन में ज्ञान मिले थो, असां इन खे पंहिंजे मन में धारण करके स्मृति में आणे उनखे आचरण में आणींदासीं त सदाईं कल्याण थींदो। संत पुरुषनि खे धारण करे सदा उन नाम में लॻा रहनि था, उनजे मन में सदाईं विश्राम रहे थो। प्रभु जी कृपा असां सभिनी ते करे। सतनाम सत श्री राम। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। मन का मता तुम छोड़ रे, दिल हर सिमरन से जोड़ रे। मन का मता तुम छोड़ रे, दिल हर सिमरन से जोड़ रे। मन मते तो सबको चाले, संत मते को सुरारे। मन मते तो सबको चाले, संत मते को सुरारे। हर बेमुख स्यों मोड़ रे, हर बेमुख स्यों मोड़ रे। दिल हर सिमरन स्यों जोड़ रे, दिल हर सिमरन स्यों जोड़ रे। मन का मता तुम छोड़ रे, दिल हर सिमरन स्यों जोड़ रे। मन का मता तुम छोड़ रे, दिल हर सिमरन स्यों जोड़ रे। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। गुरु नानक देव की, सखी बाबा साहिब की, राम कृष्ण भगवान की, और से साईं का सच्चे साईं सतनाम दास
हर लाल को झूले।